अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फमा लकुम फिल मुनाफिकीन फ़िअतैन वल्लाहु वल्लाहु अरकसहुम बिमा कसबू अतुरीदून अन तहदू मन अज़ल्लल्लाहु फमन युज़्लिल्लाहु फलन तजिद लहू सबीला रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर वबिका नस्तईन या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। वरी ॿीहर मुनाफ़िकीन सां ख़िताब अची रहियो आहे। हिते अलाह ताला हुकुम फरमाए पियो हिजरत जो। हाणे अलाह ताला हिजरत खे लाज़मी करार ॾिनो। हाणे तव्हां ते फ़र्ज़ आहे हिजरत करणु ऐं मुनाफ़िकनि ते यकीनन जहिड़ो जिहाद ॾुखियो हो अहिड़ी तरह हिजरत बि हुननि जे लाइ तमामु भारी हुई। बावजूद उन जे जो उन्हनि खे ताक़त बि हुई, हू इख़्तियार वारा बि हुआ, लेकिन तॾहिं बि हू हिजरत न पिया कनि। हू पंहिंजो घर पंहिंजी माल जान छॾण जे लाइ तयारु कोन हुआ। इहे बदबख़्त काफ़िरनि सां गॾु रहणु पसंदि कनि पिया, मुसलमाननि सां गॾिजी हिजरत न पिया करणु चाहिनि। अलाह ताला हिजरत खे फ़र्ज़ करार ॾिनो। हाणे इन जे पुठियां बि हिकिड़ी वॾी हिकमत आहे, इहा बि सम्झणु निहायत ज़रूरी आहे। अगरि इहा तव्हां न सम्झा त तव्हांखे हिजरत लाज़मी थियण जो मक़सदु बि सम्झ में न ईंदो। हाणे छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तहरीक अहिड़े मरहले में दाख़िल थी चुकी हुई जो क़िताल करणु लाज़मी हुयो ऐं क़िताल जे लाइ मुसलमाननि जी जेतिरी बि ताक़त आहे सभिनी खे हिकिड़ी जॻह हिकिड़े मैदान में गॾु थियणु ज़रूरी हो। छो जो बातिल जी जेका ताक़त हुई, बातिल पाण में मुतहिद हुआ। अगरि मुसलमाननि जी जेका बि ताक़त आहे उहा हिक ई वक़्तु हिक ई मैदान में अगरि जमा नथी थिए त यकीनन बातिल सां विढ़णु ऐं बातिल जे ख़िलाफ़ कामयाबी हासिल करणु निहायत ई ॾुखी थी थी वञे। कामयाबी जा चांसिस बि तमामु घटिजी था वञनि। अलाह ताला हिजरत खे फ़र्ज़ करार ॾिनो। हाणे तव्हां कुंडनि कुंडनि में जिते बि आहियो सभु अची गॾु थियो। इन खां पहिरीं अलाह ताला जो बार बार हुकुम अची चुको आहे त इताअत कयो मुंहिंजे नबी जी ऐं इताअत करियो मुंहिंजी। यकीनन अलाह जो हुकुम हो त हिजरत करियो, लेकिन हिजरत कनि कोन पिया। हे बहाना ठाहे करे वेठा रहिया। सिहतमंद हुआ, तंदुरुस्त हुआ, अॻियां आयतुनि में अची वेंदो, उन बावजूद बि वेठा रहिया उन्हनि काफ़िरनि सां गॾु। त यकीनन अलाह ताला चाहे थो त नापाक ऐं पाक अलॻि अलॻि थी वञनि। नापाक पाकनि सां गॾु नथा रही सघनि। मुनाफ़िक नापाक हुआ, इन जे करे मुनाफ़िक अलॻि थी विया। अहिड़ी तरह ग़ज़वे उहद में बि अब्दुल्ला इब्न उबई मुनाफ़िक पंहिंजो लश्कर 300 जो वठी करे निकिरी वियो, नापाक पाक खां जुदा थी वियो। पोइ अव्हांखे छा थियो आहे जो मुनाफ़िकनि जे बारे में तव्हां ॿ टोला थी विया आहियो? हाणे ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हुआ। हिकिड़ा चवनि पिया त बाबा तव्हां सख़्ती छो था करियो, भला हिजरत न पिया कनि, न आहिनि त ईमान वारा ई। ऐं ॿिया वरी अहिड़ा माण्हू हुआ, उहे पिया चवनि न, जॾहिं अलाह जो हुकुम अची वियो त हाणे उन ते अमल थियण बि लाज़मी आहे। हाणे तव्हांजा हीलाबाज़ी बहानाबाज़ी कोन हलंदा। अलाह संदन करतूतनि जे करे खेनि ऊंधो करे छॾियो आहे। छा अमी इहो चाहियो था त जंहिंखे अलाह गुमराह कयो हुजे उनखे सिधी राह ते आणियो? यानी अलाह ताला फरमाए थो जंहिंखे मूं गुमराह करे छॾियो आहे तव्हां उनखे सिधी राह ते नथा आणे सघो। हाणे मुनाफ़िक पंहिंजनि करतूतनि जे करे, पंहिंजे लछणनि जे करे बदबख़्त थी चुका आहिनि, गुमराह थी चुका आहिनि। तव्हां केॾी बि कोशिशि करियो, सिधी राह ते कोन ईंदा। अब्दुल्ला इब्न उबई मुनाफ़िकनि जो सरदार, इहो बदबख़्त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु गॾु हूंदो हुयो। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जे लाइ ईंदा हुया त सभ खां पहिरीं इहो बदबख़्त पहिरीं सिफ़ में बीठो हूंदो हो, पंहिंजो पाण खे वणाइण जे लाइ त ॾिसो मां मुसलमान आहियां, असां ईमान वारा आहियूं, असां ईमान जा दावेदार आहियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम करियो असां तव्हां सां गॾु ई गॾु आहियूं। इहो सिर्फ़ु ॾेखाव जे लाइ ईअं आहे, अंदर जा ओड़ा पलीत आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ख़बर ई न आहे त हिननि जे अंदर में कहिड़ियूं कहिड़ियूं साज़िशूं हली रहियूं आहिनि। अलाह वक़्तन ब वक़्तु पंहिंजे नबी ते उहे बि ज़ाहिर कंदो रहियो। ऐं जंहिंखे अलाह गुमराह करे तंहिं लाइ तूं हरगिज़ को रस्तो न लहंदे। जंहिंखे अलाह ताला गुमराह करे छॾियो, हाणे तव्हां लख कोशिशि करियो, तव्हां हुनखे सिधी राह ते नथा आणे सघो। जीअं बदबख़्त अबू लहब गुस्ताखी कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में, पंहिंजा हथ खणी उन बदबख़्ती कई आहे, गुस्ताखी कई आहे। अलाह ताला आयतूं नाज़िल कयूं तब्बत यदा अबी लहब व तब, यानी अबू लहब जा इहे हथ कटिजी विया। हालांकि अञा कटिजा कोन हुआ, पर हुकुम अची वियो, आयतूं अची वियूं त कटिजी विया। माना हाणे इहे कटियल ई रहंदा, लाज़मी कटिजंदा। इहो ऐं इन जी घरवारी लाज़मी जहन्नम में वेंदा। हालांकि उन खां पोइ केतिरो टाइम ज़िंदा बि हुआ, लेकिन क़ुर कोन बदिलजंदो। क़ुर हुकुम करे चुको, उहो पथर ते लकीर आहे, पथर ते लकीर बि रही वेंदी, क़ुर जो हुकुम कोन रहंदो। हाणे जिन हिजरत न कई इहे यकीनन नुक़सान में अची विया। हू त चाहिनि नथा त अमी बि ईअं कुफ़र कयो जहिड़ी तरह उन्हनि कुफ़र कयो आहे, त जीअं तव्हां सभु बराबरि थियो।
जे ॿिली जो पुछ कटिजी वेंदो आहे त ॿिली चाहींदी आहे त सभिनी जा पुछ कटिजी वञे। बिल्कुलु इन्हीअ तरह हे बदबख्त हुआ, हिननि कुफुर कयो त ही चाहिनि पिया त सभु इन्हनि वांगुरु काफ़िर थी वञनि। तंहिं करे उन्हनि मां एसी ताईं पंहिंजो दोस्त न बणाए जेसी ताईं हू अलाह जी राह में हिजरत न कनि। हाणे हिजरत हिननि जी ईमान जो टेस्ट आहे। हिजरत कंदा त ही मुस्लमान हूंदा, हिजरत न कंदा त ही मुस्लमान न रहंदा, ही ईमान मां ख़ारिज आहिनि, हिननि जो ईमान बाक़ी न हूंदो। पोइ जेकॾहिं हू हिजरत खां मुंहुं मोड़ीनि त खेनि पकड़ियो ऐं उते ई उन्हनि खे क़तल करियो जिते खेनि लहो, ऐं उन्हनि मां कंहिंखे बि दोस्त ऐं मददगार न बणायो। ही हिजरत नथा कनि, ही काफ़िरनि सां गॾु वेहनि था। ऐं जॾहिं तव्हांजी काफ़िरनि सां लड़ाई थींदी, जंग थींदी, त हिननि खे मुस्लमान सम्झी छॾिजो न, छो जो हिननि पसंदि कयो काफ़िरनि सां गॾु वेहण खे, त काफ़िरनि खे बि जंग में क़तल कयो वेंदो त उन्हनि सां गॾु हिननि खे बि क़तल कंदो। मतां तव्हां हिननि सां रिआयत कई आहे त ही ईमान वारा आहिनि न। अलाह फरमाए थो ईमान खां ही ख़ारिज थी चुका, ही इस्लाम में न आहिनि, मुनाफ़िक आहिनि। जीअं ई तव्हांखे जंग में को हथु लॻे त मुंडी हुनजी उड़ाए छॾिजो। ऐं हिन में कुझु एक्सेप्शन बि आहे। कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे तव्हांखे क़तल करण जो हुकुम न आहे। उहे कहिड़ा आहिनि? अलाह ताला फरमाए थो, अलबत्ता उहे माण्हू जेके कंहिं अहिड़ी क़ौम सां वञी मिलिया हुजनि जंहिं सां अव्हां जो सुलह जो मुआहिदो आहे, या अहिड़ा माण्हू जेकी जंग खां तंग दिलि थी अव्हां वटि अचनि ऐं न तव्हां सां विढ़नि ऐं न तव्हांजे दुश्मननि जो साथ ॾियनि या पंहिंजी क़ौम सां विढ़नि, त अहिड़नि माण्हुनि सां अव्हां जंग न करियो। हा, ॿिनि तरह जा माण्हू आहिनि। हिकिड़ा उहे माण्हू अहिड़ी क़ौम में आहिनि जंहिं क़ौम सां तव्हांजो सुलह जो मुआहिदो आहे, तव्हांजी पाण में पीस ट्रीटी आहे, तव्हां उन्हनि सां नथा विढ़ी सघो। जॾहिं तव्हां उन्हनि सां न विढ़ंदो, ही मुनाफ़िक बि उन्हनि सां गॾु वेठा आहिनि, त पोइ अलाह फरमाए थो त तव्हां हिननि मुनाफ़िकनि खे बि कोन मारींदो। इहे बदबख्त सम्झो त तव्हांजी सुलह हेठि अची विया, तव्हां खां बची विया। ऐं ॿिया अहिड़ा माण्हू जेके तव्हां सां कोन था विढ़नि, खुले बि कोन था विढ़नि ऐं पंहिंजी क़ौम जो साथ ॾी बि तव्हां सां कोन था विढ़नि, न वरी तव्हांजो साथ ॾी पंहिंजी क़ौम सां था विढ़नि, हू हर हाल में विढ़ण ई कोन था चाहिनि। अलाह फरमाए थो त अहिड़नि सां बि विढ़ण जी ज़रूरत कोन्हे का, उन्हनि खे बि तव्हां छॾिजो, हू पंहिंजी हालत ते हुजनि। ऐं जेकॾहिं अलाह चाहे हा त उन्हनि खे अव्हां जे मथां ज़रूरु ग़ालिब करे हा। अगरि तव्हां इन हालत में जो हू तव्हां सां विढ़ण नथा चाहिनि, ऐं अगरि तव्हां उन सां विढ़ंदव त अलाह ताला वरी सम्झाइण ख़ातिर ॿुधाए थो त भला मां अगरि चाहियां हा त उन्हनि खे तव्हां जे मथां ग़ालिब करे छॾियां हा ऐं हू तव्हां सां विढ़ंदा रहंदा, पोइ उहे अव्हां सां ज़रूरु विढ़ंदा। तंहिं करे जेकॾहिं हू अव्हां खां पासो कनि ऐं अव्हां सां न विढ़नि ऐं तव्हां ॾांहुं सुलह जो पैगाम मोकिलीनि, त अलाह तव्हां लाइ उन्हनि ते अॻिराई करण जी का राह न खोली आहे। पोइ अलाह फरमाए थो त छॾे ॾियोनि, बसि नथा विढ़ण चाहिनि, उहे बसि अमुन सां विढ़ण था चाहिनि त छॾे ॾियोनि, उन्हनि सां विढ़ण जी का बि ज़रूरत कोन्हे का। तव्हांखे अनक़रीब कुझु अहिड़ा बि ॿिया माण्हू मिलंदा जेके चाहिनि था त अव्हां सां बि अमुन में रहनि ऐं पंहिंजी क़ौम सां बि अमुन में रहनि, पर जॾहिं बि फितने ॾांहुं सड़िया वेंदा त उन में ऊंधे मुंहुं किरी पवंदा। कुझु अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके बज़ाहिर ईअं ॾेखारींदा त हू तव्हां सां बि अमुन में आहिनि ऐं पंहिंजी क़ौम सां बि अमुन में आहिनि, न हू तव्हां सां था विढ़ण चाहिनि ऐं न हू पंहिंजी क़ौम सां था विढ़ण चाहिनि। हू ॿिन्ही हालतुनि में सिधाई वेठा आहिनि, हिकु न्यूट्रल आहिनि। पर जॾहिं उन्हनि बदबख्तनि खे मौक़ो मिलंदो, उहो ॾिसंदा त हिननि जो पलड़ो भारी आहे ऐं मुस्लमान कुझु कमज़ोर आहिनि, त हू पंहिंजे साथियुनि सां गॾिजी तव्हां सां विढ़ण में देरि न कंदा, फितने में फौरन किरी पवंदा। हा, अॻियां फरमाए थो, अहिड़ा माण्हू जेकॾहिं तव्हां खां पासो न कनि ऐं सुलह ऐं सलामती सां पेश न अचनि ऐं पंहिंजा हथ न झलीनि, त पोइ जिते उहे तव्हांखे मिलनि उते खेनि पकड़ियो ऐं क़तल करियो। ऐं अहिड़नि माण्हुनि ते असां अव्हां खे हथु खणण जी खुली इजाज़त ॾिनी आहे। जॾहिं हू अॻिराई कनि था त पोइ तव्हां पोइ ते कोन हटंदव, पोइ तव्हां उन्हनि जूं ॻिचूं पकड़ींदव, पोइ तव्हांखे जिते बि उहे बदबख्त मिलनि त उन्हनि जी मुंडी उॾाए छॾींदो। जिते बि मिलण जो मक़सदु यकीनन जंग जी सूरत में, ईअं न त हू पंहिंजे घरनि में अमुन में वेठा हुजनि ऐं तव्हां वञी उन्हनि सां विढ़ो, न, इस्लाम हरगिज़ इन जी इजाज़त नथो ॾिए। काफ़िर खे बि मारबो, मुनाफ़िक खे बि मारबो, लेकिन जंग जी सूरत में, अमुन वारी हालत में न। हाणे क़त्ल ख़ता जे बारे में अलाह ताला जो हुकुम पियो अचे। क़त्ल ख़ता याने ग़लती में कंहिं मोमिन खे मारे विझणु। उहो मोमिन जो शान न आहे जो भुल चुक खां सवाइ ॿिए मोमिन खे क़त्ल करे विझे। ग़लती में मरी वियो, उन खां अलावा ॿी इजाज़त न आहे कंहिं मोमिन खे त कंहिं मोमिन खे क़त्ल करे। जेको भुल या ग़लतीअ में कंहिं मोमिन खे क़त्ल करे विझे त उनखे हिकु मोमिन बानो आज़ादु करणो आहे ऐं मक़तूल जे वारिसनि खे खून बहा बि ॾिए, सवाइ उन जे जो हू वारिस मुआफ़ कनि। हिकिड़ो अलाह ताला हक़ पंहिंजो रखियो आहे, ग़ुलाम खे आज़ादु करणु। छो जो ग़ुलाम खे आज़ादु करण सां कंहिं मक़तूल जे वारिसनि खे फ़ाइदो कोन थो हासिलु थिए ऐं न ई क़ातिल खे फ़ाइदो हासिलु थो थिए। इहो अलाह ताला पंहिंजो हक़ रखियो आहे।
त तव्हां उनखे आज़ादु करियो, बसि मुंहिंजो हुकुम आहे तव्हां उनखे आज़ादु करियो। उन खां अलावा ॿियो कमु तव्हां छा कंदव, खून बहा ॾींदो मक़तूल जे वारिसनि खे। हाणे असांजे ॻोठनि में अमूमन इहे वाक़ियात थींदा रहंदा आहिनि त हिकिड़ो इंसानु पंहिंजो हथियार साफ़ करे रहियो हो, पंहिंजी बंदूक या पंहिंजो पिस्टल हू साफ़ करे रहियो हो, हुन भाइयों त हिन में अंदरि का गोली कोन्हे का, उहो आराम सां हुनजी सफ़ाई में मसरूफ़ हो। सफ़ाई जे दौरान अचानक फायर थी वियो ऐं गोली हली वई। साम्हूं खां चढ़ो या त को ॿार बीठो हो या जेको गुज़रंदड़ माण्हू उनखे गोली लॻी, उहो थॾे ते वीचारो गुज़ारे वियो। हाणे इहा ख़ता हुई, हुनजो को बि इरादो कोन हो मारण जो। या वरी इंसान शिकार ते निकिता, हुन तीर हलायो या गोली हलाई, उन जानवर जे बजाए कंहिं मोमिन खे लॻी वई, कंहिं मुसलमान खे लॻी वई, उहो बि उते मरी वियो। या वरी असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके रोड हादसात थियनि था, रोड एक्सीडेंट्स थियनि था, इन में बि कंहिंजी नियत न हूंदी आहे त कंहिं ॿिए मोमिन खे कंहिं मुसलमान खे मारे, उहो बि ख़ता तौरु मरी वेंदो आहे। इन्हनि सभिनी हुकुमनि में अलाह ताला फरमाए थो त तव्हांखे हिकिड़ो ग़ुलाम आज़ादु करणो आहे ऐं मक़तूल जे वारिसनि खे खून बहा बि तव्हां ॾींदा। बसि यादि रहे त क़त्ल ख़दा जे बारे में कातिल खे क़त्ल कोन कयो वेंदो, कंहिं बि सूरत में क़त्ल कोन कयो वेंदो। हा, अगरि मक़तूल जा वारिस माफ़ करे था छॾनि त बाबा इहो हादसो ई थी वियो आहे, तुंहिंजो इरादो बि कोन हो मारण जो, त बहरहाल असां बसि खून बहा बि कोन था वठूं, असां तव्हांखे दिलि सां माफ़ करे छॾियो, त उहो वरी यकीनन उन्हनि जे लाइ सदके में शामिल कयो वेंदो। पर जेकॾहिं हू मक़तूल यानी जंहिंखे तव्हां ग़लती में मारे विधो आहे तव्हांजे दुश्मन क़ौम मां आहे ऐं हू मोमिन बि हुजे, क़ौम तव्हांजी दुश्मन आहे लेकिन इहो बंदो पाण मोमिन हो, पाण मुसलमान हो, त पोइ हिकु मुसलमान बानो आज़ादु करे, त इन सूरत में तव्हां हुन काफ़िरनि खे खून बहा कोन ॾींदो, छो जो हू काफ़िर आहिनि, तव्हांजी दुश्मन क़ौम आहे। तव्हां अगरि उन्हनि खे इहे पैसा ॾींदा त उन्हनि पैसनि खे हू तव्हांजे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदा। बहरहाल तव्हां इन्हनि खे पैसा कोन ॾींदा, सिर्फ़ु हिकिड़ो बानो आज़ादु कंदा, जेको यकीनन उहो वरी अलाह जो ई हुकुम आहे, त अलाह जे ई हक़ में ई शामिल आहे। पर जेकॾहिं मक़तूल अहिड़ी क़ौम मां हुजे जंहिंसां तव्हांजो वाइदो हुजे, तव्हांजो उहदु हुजे, तव्हांजो मुआहिदो हुजे, त पोइ उन जे वारिसनि खे खून बहा बि ॾिए, चाहे क़ौम तव्हांजी दुश्मन आहे लेकिन तव्हांजो उन सां मुआहिदो हले पियो अमुन जो, हाणे इन्हनि खे तव्हां खून बहा बि ॾींदो, आज़ादु बानो त हर हाल में ई थींदो, ऐं हिकु मुसलमान बानो पिणु आज़ादु करे। पोइ जंहिंखे बानो या ग़ुलाम मुयसरु न अचे या हुनखे ग़ुलाम आज़ादु करण जी ताक़त न हुजे या त उनखे बानो मिले बि न, जीअं अॼु जो दौरु आहे तव्हांखे बानो शायदि ई किथे को मिले, या वरी को माण्हू आहे उनखे बानो त हुजे लेकिन उन वटि ताक़त न हुजे उनखे आज़ादु करण जी, उन वटि पैसा न हुजनि एतिरा, त उहो लगातार 2 महीना रोज़ा रखे। इहे रोज़ा अलाह जे तरफ़ां तौबा क़बूल करण लाइ कफ़ारो आहिनि, ऐं अलाह त सभु कुझु ॼाणंदड़ कमाल हिकमत वारो ऐं दानाओ आहे। अगरि बंदे खे ताक़त न आहे त अलाह ताला पंहिंजो हक़ उनखे छॾे थो ॾिए, पंहिंजो हक़ उनखे मुआफ़ थो फरमाए थो त तोखे हाणे बानो आज़ादु करण जी ज़रूरत न आहे, छो जो तोखे मूं ताक़त ई न ॾिनी आहे, त उनजे एवज़ में हाणे तूं 2 महीना लगातार रोज़ा रखंदे। यकीनन अलाह ताला बेहद बख़्शणहार, निहायत रहम करण वारो आहे। पंहिंजे बाननि जे लाइ हर हाल में आसानी चाहे थो। दुनिया पंहिंजे बाननि जे लाइ ख़ल्क़ी अथई, उन में जेको ऐशो आराम रखिया अथई यकीनन जाइज़ वारा पंहिंजे बाननि जे लाइ रखिया अथई। पंहिंजे बाननि खे हिन दुनिया में आज़माए जन्नत ॾियणु चाहे थो, छो जो पंहिंजे नबियुनि खे मोकिलियो इन जे लाइ अथई त मुंहिंजनि बाननि में जेका ख़राबी अची वई आहे त तव्हां वञो हुननि खे सम्झायो, हुननि खे नसीहत करियो, हुननि ताईं मुंहिंजो पैगाम पहुचायो त इहो कमु छॾे ॾियो, इहो कमु तव्हांखे नुक़सान में विझण वारो आहे। फिरौन जहिड़े ॾे बि मोकिलियईं जंहिंखे अलाह ताला पंहिंजो दुश्मन करार ॾिनो, उन ॾे भदद मूसा खे मोकिलियईं त मूसा वञी सम्झाईसि, प्यार सां सम्झाइजांइसि त मन्ना नसीहत हासिल करे अचे। जॾहिं पंहिंजे दुश्मन ॾे पंहिंजो रसूल मोकिले थो, हुकुम करे थो त हुनखे सम्झाइजांइ प्यार सां। असां वरी बि उन जे हुकुम सां मुसलमान आहियूं। असां ते त उहो बेहद रहीम ऐं रहमान आहे, करीम आहे, चाहे थो त तव्हांखे मां जन्नत ॾियां, पर असांखे घुर्जे त असां जन्नत जी तरफ़ लपूं त सही। असां अॼु फितननि में एतिरा घेरजी चुका आहियूं, बल्कि असां फितना ई ख़ुदि मचाया आहिनि, असांजी अक्सरियत उलमान इहे फितना मचाया आहिनि, तरह तरह जा नाटक पैदा करे आम अवाम खे उन में घीले विया आहिनि। आम बि कीअं चइजे, उन्हनि खे भला अकल ॾिनी आहे, पंहिंजी अकल इस्तेमालु था कनि, अलाह जी नसीहत खे, अलाह जी रसी खे पकड़ीनि त सही, अलाह जी रसी खे छॾियो वेठा आहिनि ऐं पोइ चवनि था त असांखे रस्तो मिलंदो, किथे बि कोन मिलंदो। अलाह जी रसी खां सवाइ रस्तो आहे ई कोन। हिकिड़ो रस्तो अलाह जी रसी, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ॿी मुंहिंजी सुन्नत यानी मुंहिंजा अहले बैत, मुंहिंजी रसी खे पकड़ियो, मुंहिंजे अहले बैत खे पकड़ियो, मुंहिंजी सुन्नत खे पकड़ियो, तॾहिं तव्हां कामयाबु थींदा, वरना ॿियो को रस्तो कोन्हे को तव्हां। ऐं जेको शख़्स कंहिं मोमिन खे ॼाणी वाणी क़तल कंदो त उन जी सज़ा जहन्नुम आहे, जंहिंमें हू हमेशा हमेशा रहंदो, ऐं उन ते अलाह जो ग़ज़ब आहे, ऐं अलाह मथस लानत पिणु कई आहे,
ऐं अलाह ताला अहिड़े शख़्स लाइ सख़्तु अज़ाब तयारु करे रखियो आहे। केॾी सख़्तु आयत आहे। अॼु असां वटि क़त्ल एतिरो आम थी चुको आहे, इंसान जी जान जी क़ीमत ईअं आहे जीअं मच्छर जी जान। जीअं मच्छर खे पकड़े सेकड़नि में मारे छॾींदा आहियूं, इंसान खे बि अॼु ईअं ई मारियो पियो वञे। मुसलमान खे क़त्ल पियो करे, बदअमनी जे करे, पंहिंजी सीट, पंहिंजो इक़्तिदार, पंहिंजो पावर बचाइण जे करे, हुनजी माल ॾिसी करे, हुनजे माल खे हासिल करण जे करे, हुनजी दौलत फॿाइण जे करे, न ख़बर कहिड़नि कहिड़नि फितननि में, गुनाहनि में मुब्तला थी चुका आहियूं असां। जहिड़ीअ तरह अलाह ताला जो हुकुम आहे त अगरि को इंसान शिरक जी हालत में मरी थो वञे त उहो हमेशह हमेशह जहन्नुम में रहंदो। बिल्कुलु अहिड़ीअ तरह अलाह ताला क़त्ल जे बारे में बि फरमाए थो त अगरि कंहिं इंसान ॼाणी वाणी कंहिं मोमिन खे क़त्ल कयो त उनखे मां कॾहिं बि बख़्शण वारो न आहियां, उहो बि हमेशह हमेशह जहन्नुम में रहंदो। इहा ई उनजी सज़ा हूंदी। अलाह उन ते गुस्सो कयो, गज़ब वारो थियो ऐं अलाह ताला उन ते लानत बि कई आहे। असां पंहिंजे हाल ते ख़्यालु करियूं, गौर फ़िक्र करियूं त असां किथे बीठा आहियूं। चंद टकनि जे एवज़ क़त्ल कयो वञे थो। अॼु ॾिसो त असांजे मुल्क में केतिरो इस्लाम बचियो आहे। सिर्फ़ु इस्लाम जो नालो बचियो आहे ऐं उनजी बि माना असांखे ख़बर न आहे त इस्लाम जी माना छा आहे। छो जो असां मुस्लमान घर में पैदा थियासीं, जंहिं रस्ते ते असांजा वॾा हुया असां उन रस्ते खे पकितोसीं। बसि इन ई उमेद में आहियूं, इन ई ख़ुशफ़हमी में आहियूं, जन्नत ठही असांजे लाइ। जीअं यहूदियुनि ऐं ईसायुनि जी दावा हुई, क़ुरान में अलाह ताला फरमाए थो त यहूदी चवनि था त जन्नत में यहूदियुनि खां सवाइ केरु वेंदो ई कोन, ऐं ईसाई बि चवनि था त जन्नत में ईसायुनि खां सवाइ केरु वेंदो ई कोन। अलाह ताला उन्हनि खे फरमायो त अच्छा, जे तव्हांजी दावा सची आहे त तव्हां मौत जी तमन्ना था करियो त ख़बर पए तव्हां केतिरे पाणी में आहियो। ऐं हिकिड़ी जॻह ते था यहूदी चवनि असांखे अलाह ताला जहन्नुम में विझंदो ई कोन। हा, अगरि विझंदो त मिड़ई 2-3 ॾींहं विझी कढंदो त जे ॿियनि जी अखियुनि में मिटी विझे, ॿियनि खे थोरो मिड़ई ख़बर पइजी वई त हा ठीकु आहे, माना माज़ल अलाह ताला ॿियनि सां धोखो करे ऐं यहूदियुनि खे पूरी जन्नत में विझंदो न। इहा हुननि जी ख़ुशफ़हमी, साॻी ई ख़ुशफ़हमी असां वटि आहे। क़त्ल करे, शिरक करे, ज़ना करे, मज़ारूं ठाहे, दरगाहूं ठाहे, व्याज खाई, हर उहो कमु जेको अलाह ताला मना फरमायो सभु करे ऐं आख़िर में वेठा आहियूं न न जन्नत त असांजी आहे। छो जो कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यकीनन कलमे वारो वेंदो जन्नत में, लेकिन शराइत ॿी थींदा। पोइ हेॾो क़ुर अलहम्द खां वेंदे वन्नास ताईं छाजे लाइ अलाह ताला नाज़िल फरमायो? अलाह ताला नाज़िल इन लाइ फरमायो त हिन ते हलो, हिनखे पकड़ो, हिनखे पढ़ो, हिनखे सम्झो, तॾहिं त मां तव्हांखे ॾींदुसि जन्नत। ईअं थोरी ॿकिरियुनि वांगुरु तव्हां आयो, खाई पी वरी मरी वियो, तव्हां ज़िब थी वियो न। अलाह असांजे हाल ते रहम फरमाए। यकीनन तमामु सख़्तु आयतुनि मां हिकिड़ी आयत आहे। ए ईमान वारो, जॾहिं तव्हां अलाह जी राह में जिहाद लाइ निकिरो त तहक़ीक़ सां कमु वठो, ऐं जेको शख़्स तव्हांखे सलाम करे उन खे ईअं न चओ त तूं मोमिन नाहीं। इहो वाक़ियो थी वियो हज़रत उसामा रज़ियल्लाहु ताला अन्हो खां। हज़रत उसामा रज़ियल्लाहु ताला अन्हो ऐं काफ़िर आमो साम्हूं थी विया। काफ़िर जॾहिं ॾिठो त हाणे हुनखे शिकस्त अचण वारी आहे, हू सफ़ा कमज़ोर थी चुको, त हुन कलमो पढ़ी वरितो ला इलाहा इल्लल्लाह। बावजूदि हुनजे जो हुन कलमो पढ़ियो हो, हज़रत उसामा रज़ियल्लाहु ताला अन्हो कोई बि हुनखे क़त्ल करे विधो पंहिंजे नेज़ो हणी करे। पर इहा ॻाल्हि हज़रत उसामा रज़ियल्लाहु ताला अन्हो खे दिलि में खुटकंदी रही। पोइ अची हाज़िर थियो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं इहो वाक़ियो बयानु कयईं। तंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्तु नाराज़ थिया। फरमायूं छा उन ला इलाहा इल्लल्लाह चयो ऐं तो उनखे क़त्ल करे छॾियो? यानी उसामा, हुन शख़्स ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो ऐं तो ॿुधो ऐं पोइ बि तो हुनखे क़त्ल करे विधो। मूं अर्ज़ु कयो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हथियार जे ख़ौफ़ खां कलमो पढ़ियो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो उन जो दिलि चीरे छो न ॾिठो त तोखे मालूम थी वञे हा त उन दिलि सां चयो हो या न। यानी एॾी वॾी ॻाल्हि जो हुन कलमो पढ़ियो त हुनजो दिलि छो न चीरियो? तोखे मालूम थी वञे हा त हुन सची चयो हो या हुन सिर्फ़ु बहानो कयो हो। यानी हू सची चवे या हू बहानो करे, पर हुन ज़बान सां कलमो पढ़ियो त हाणे मुसलमान थी वियो। हाणे तव्हांखे का बि इजाज़त कान्हे, को इख़्तियार न आहे तव्हांखे त हाणे तव्हां कलमे पढ़ण वारे ते हमलो करियो, तव्हां हुनखे क़त्ल करियो। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे साम्हूं मुसलसल इहा ॻाल्हि दोहराईंदा रहिया एसी ताईं जो मूं तमन्ना कई त काश मां अॼु ई इस्लाम क़बूल कयां हा। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे साम्हूं इहो फरमाईंदा रहिया, बार बार फरमाईंदा रहिया त उसामा हुन ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो, उसामा हुन ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो, पोइ बि तो क़त्ल कयो। हुन ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो, पोइ बि तो क़त्ल कयो। भई साहिबी रसूल आहे, ही तमन्ना थो करे त काश मां अॼु इस्लाम क़बूल कयां हा। यानी मां अॼु इस्लाम क़बूल कयां हा त मुंहिंजा पोयां जेके बि गुनाह सभु माफ़ थी वञनि हा। इहो बि कमु काश मां
पहिरीं करे चुको हुजां हा त जो इस्लाम क़बूल करण खां पोइ इहो बि मूंखां माफ़ थी वञे। कंहिं कलमे पढ़ण वारे खे क़तल करणु यकीनन केॾो वॾो गुनाह आहे। हिकु ॿी जॻह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे खे मुखातिब थींदे पाण फरमाइनि था, जंहिंजो मफ़हूम इहो आहे त ए काबा, तुंहिंजी हुरमत ऐं तुंहिंजी तक़दुस यकीनन अलाह जे साम्हूं तमामु वॾी आहे। पर कसम हुनजो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, हिकु मोमिन जी जान जी क़ीमत अलाह जे नज़दीक तुंहिंजी हुरमत ऐं तुंहिंजी तक़दुस खां तमामु मथे आहे। यानी हिकु मोमिन जो क़तल इन काबे खे बिल फर्ज़ ड्राइण खां, शहीद करण खां अलाह जे नज़दीक तमामु वॾो आहे। ऐं मां वरी अर्ज़ु पियो करियां त असां वटि उनजी केतिरी अहमियत आहे, टके जी बि अहमियत न आहे। असांखे रुॻो चयो वञे फलाणे खे क़तल करणो आहे, तोखे चंद टका मिलंदा, या कंहिंजी चमचागिरीअ ख़ातिर या कंहिंजी ख़ुशामत ख़ातिर कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ हिकु लम्हे लाइ बि सोचींदो कोन ऐं भॼंदो पंहिंजो हथियार खणी त हुनखे वञी मारे ईंदो। या अॼु एतिरी बदअमनी ऐं महांगाई जे दौर में ॿिए खां स्कूटर खसण जे लाइ, ॿिए जी पर्स मोबाइल खसण जे लाइ हिकु लम्हे लाइ बि सोचीनि कोन था ऐं उनखे फायर करे उनखे मारे था छॾनि। असां वटि इहा अहमियत बची आहे। यकीनन इहे सभु साज़िशूं शैतान जूं आहिनि, पर शैतान त असांजो आहे खुलियो दुश्मन। खुले दुश्मन जे पुठियां हलंदासीं त यकीनन नाकाम ई थींदासीं। अलाह असांजी हालत रहम फरमाए। ऐं जेकॾहिं तव्हां दुनिया जो सादो सामान चाहियो था त अलाह वटि तमामु घणो गनीमत जो माल आहे। हिन खां अॻु अवी बि अहिड़ा ई हुआ। याने जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूअत जो ऐलान कयो आहे ऐं तव्हांखे दावत तबलीग कई अथसि, उन खां अॻु तव्हां बि मुशरिकनि मां ई त हुआ। इहा अलाह ताला पंहिंजी महिरबानी तव्हां ते कई जो तव्हांखे इस्लाम जी ऐं ईमान जी दौलत सां नवाज़ी। तंहिं करे को बि तव्हांखे सलाम करे, हू कलमो पढ़े, उनखे मोमिन ई लिखियो वेंदो, उनखे मुस्लमान लिखियो वेंदो। उन ते फौरन फतवा जारी न कई वेंदी त इहो काफ़िरनि मां आहे। पोइ अलाह अव्हां ते एहसान कयो, तंहिं करे पूरी जांच कंदा करियो। ऐं अमी जेकी बि करियो था, बेशक अलाह उन खां चङी तरह बाख़बर आहे। को बि तव्हां हुनजे ख़िलाफ़ को क़दम खणण वारा आहियो त पहिरीं जांच करियो, तहक़ीक़ करियो त किथे हू मुस्लमान आहे या नाहे। मुस्लमान नाहे ऐं हू काफ़िर आहे ऐं तव्हां सां जंग करे थो, पोइ त का रिआयत ई कोन्हे का बि। जेको जिस्म जो उज़ो उॾाइणो अथव उॾाए छॾियो, मुंडी उॾाए छॾियो, मुंडी खां सवाइ बाक़ी बि छा बचंदुसि। बाक़ी जेकॾहिं कलमे वारो आहे, तव्हांखे हथियार नाहे खणणो। छो जो हिकु जॻह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त कातिल ऐं मक़तूल जेकॾहिं ॿई मुस्लमान आहिनि ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ विढ़नि था त इहे ॿई जहन्नम में आहिनि। हिकु साहबी अर्ज़ु कयो, अला जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कातिल त सम्झ में अचे थो त उहो जहन्नमी वाक़ई थी सघे थो, छो त हू क़तल पियो करे, हुन क़तल कयो आहे। बाक़ी मक़तूल छो? मक़तूल वीचारे जो कहिड़ो ॾोह आहे? तंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इन जो बि इरादो, इन जी नियत बि त इहा ई हुई। न बि जेको हथियार खयो हो इन ई नियत सां खयो हो त मां हुनखे बि क़तल करियां। हू क़तल करण जे बजाए क़तल थी वियो। इन जे करे कातिल ऐं मक़तूल ॿई जहन्नमी आहिनि। मोमिननि मां जेकी उज़र खां सवाइ घरनि में वेही रहंदड़ आहिनि, से उन्हनि जे बराबरि न आहिनि जेके अलाह जी राह में पंहिंजनि मालनि ऐं जानियुनि सां जिहाद कंदड़ आहिनि। हाणे हिकिड़ा मुजाहिदीन आहिनि, अलाह जी राह में निकिरी जिहाद कनि था, हिजरत कनि था, ऐं हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके अलाह जी राह में जिहाद नथा कनि। चलो उहे मुस्लमान बि आहिनि, ॿई कॾहिं बि बराबरि न आहिनि। इहे ॿई अहिड़ी तरह बराबरि न आहिनि जहिड़ी तरह ॾींहुं ऐं राति बराबरि न आहिनि, जहिड़ीअ तरह आलिम ऐं जाहिल बराबरि न आहिनि, जहिड़ीअ तरह अंधो ऐं ॾिसंदड़ बराबरि न आहिनि। बिल्कुलु अहिड़ी तरह अलाह जी राह में जिहाद करण वारो ऐं जिहाद न करण वारो बराबरि न आहे। तंहिं करे पंहिंजनि मालनि ऐं जानियुनि सां जिहाद कंदड़नि खे अलाह ताला घरनि में वेही रहंदड़नि खां भलारो कयो आहे। वॾी फज़ीलत अलाह ताला अता फरमाई आहे मुजाहिदीन खे, जेतोणीक हर हिक लाइ अलाह भलाईअ जो वाइदो फरमायो आहे, पर तॾहिं बि अलाह मुजाहिदनि खे घरनि में वेहण वारनि खां तमामु वॾे अजर वारी फज़ीलत अता फरमाई आहे। फज़ीलत मुजाहिदीन जी आहे, वेंदड़नि जी नाहे। वेहण जे लाइ चंद शराइत आहिनि। अगरि हू माज़ूर आहे त उहो वेही सघे थो, पोड़ो आहे, कमज़ोर आहे, ज़ईफ़ आहे, माई आहे, ॿार आहे त वेही सघे थो, वेही सघनि था। बाक़ी ठीकु ठाक आहिनि, डंडा ट्रोड़ आहिनि, मोटा थुल्हा लॻा पिया आहिनि, तंदुरुस्त लॻा पिया आहिनि, ऐं हो अगरि उहे बि वेही था रहनि त इन्हनि ते बदबख़्ती आहे। इहे मुजाहिदीन जे बराबरि थी कोन था सघनि, मुजाहिदीन जे पेर जी खाक जे बराबरि कोन्हनि के इहे। पोइ बयान में मां इहा तरगीब ॾियारी आहे अलाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहदीस मां। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी तरगीब ॾियारी आहे। छो जो अलाह जो ख़ुदि हुकुम हो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे तरगीब ॾियारियो जिहाद करण जी। त उहो मां कुझु चंद अहदीसूं पेश करे चुको आहियां। हिते अलाह ताला फज़ीलत ॾिए पियो मुजाहिदीन खे, ऐं घरनि में वेहण वारनि खे का बि टके जी फज़ीलत कान्हे का।
ऐं अहिड़नि मुजाहिदनि लाइ अलाह जे तरफ़ां वॾा दर्जा आहिनि ऐं बख़्शिश ऐं रहमत पिणु। ऐं अलाह त हमेशह बेहद बख़्शनहार ऐं निहायत महिरबान आहे। वरी अलाह फरमाए थो त मूं उन्हनि खे फज़ीलत ॾिनी आहे, वॾा मूं दर्जा बुलंद कया आहिनि उन्हनि जा, कंहिंजा मुजाहिदीन जा, कंहिंजे मथां वेही वञण वारनि जे मथां। अलाह खां दुआ आहे त असांखे मुजाहिदीन में शामिल फरमाए, उन्हनि सुस्तनि में, उन्हनि काहिलनि में जेके वेठा आहिनि पिया अॼु हराम थी करे, उन्हनि में शामिल न फरमाए। अॼु फ़लस्तीन जे मामले में ऐं ईरान जे मामले में जिहाद तमामु मुसलमाननि ते, पूरी उमत ते फ़र्ज़ थी चुको आहे। अॼु अफ़सोस सां असां बि उहो तरीक़ो अपनायो आहे जेको मुनाफ़िकनि जो हो। मुनाफ़िकनि खे हिजरत तमामु ॾुखी, मुनाफ़िकनि जे लाइ जिहाद मथे में सूर बराबरि। अलाह रहम फरमाए, ॿई हालतूं असांजे लाइ बि आहिनि। अॼु असांजे मथां बि इहे ॿई ॻाल्हियूं तमामु भारी आहिनि। फ़लस्तीन जो मूं कल्ह हिकिड़ो वाक़ियो ॾिठो पिए, 14 सालनि जे छोकिरे खे, नौजवान छोकिरे खे इसराइली फ़ौजीअ गोली हणी उते ज़ख़्मी करे छॾियो। उहो 45 मिंटनि ताईं फतकंदो रहियो। उनजी माउ जीअं ॿाहिरां निकिती त उनखे बि उन्हनि ज़ालिमनि गोली हणी मारे विधो। बराबरि में एम्बुलेंस बि बीठी हुई, एम्बुलेंस जॾहिं अचण जी कई त हुननि उन ते बि वार कयो। पोइ एम्बुलेंस वारो पंहिंजी जान बचाईंदे यकीननि हटी वियो। पूरी उमत यकीननि इहो वाक़ियो ॾिठो, लेकिन उन्हनि हिनखे इंजॉय कयो। उन्हनि जे कननि ते का जूं बि कोन चुरी। आख़िर चुरंदी बि कीअं, मुर्दा थी चुकी आहे सॼी उमत। जेके बि हुक्मरान आहिनि अक्सरियत में, सभिनी पंहिंजो ऐशो आराम वारी ज़िंदगी गुज़ारण खे पसंदि फरमायो आहे। अगरि जिहाद जे लाइ निकिरंदा त हिनखे मरण जी ख़ौफ़ आहे। हालांकि पोइ जन्नत ई मिलंदी शहादत जी सूरत में, पर ही चाहिनि ई कोन था। हेॾा चाहिनि असांजा जेके पैसा आहिनि इहे सभु काॾे वेंदा। अगरि ऑप्शन हुजे हा त इहो को पेती चाहे इहे पैसा क़बर में रखण जा, त मां चवां थो त इहे सभु जा सभु निकिरंदा। अॼु हिननि खे लालच पंहिंजी हिन पैसनि जी आहे। उम्मत जी टके जी बि परवाह कोन्हे का हिननि खे। क़ुर मुताबिक़ इहे बि अॼु इन ॿिए वारे में आहिनि जिन ते इहो जिहाद ऐं हिजरत तमामु भारी आहे। अलाह खां दुआ आहे त असांखे असांजे हिन उम्मत जे अक्सर हुक्मराननि में न करे असांखे जिहाद जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे क़ुर ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दुआना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।